अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनी खे सुबुह जे सुरहाण में ख़ुशि आमदीद चऊं था ऐं मां तव्हांजी पंहिंजी होस्ट बाखला शारी। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, मंडे जो ॾींहुं आहे, त चौथी मुहर्रम बि आहे। ऐं जेको मंडे जो जेकॾहिं ॾींहं जी असां ॻाल्हि कयूं त ऑब्वियसली हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हूंदो आहे जेको वीकेंड खां पोइ तव्हांखे फर्स्ट डे हूंदो आहे वीक डे जो, थोरो मुश्किल हूंदो आहे, थोरो ॾुखियो थींदो आहे सुबुह जो उथण जो। जेकड़ी रूटीन असांजी जेका डेली हलंदी आहे उन खां हटी करे असां जॾहिं वीकेंड ते रेस्ट कंदा आहियूं ऐं घुमण फिरण में मसरूफ़ हूंदा आहियूं त थोरी थकावट थींदी आहे। पर बहरहाल अॼु नओं ॾींहुं आहे, नया रंग आहिनि, नई सोच आहे, नई जुस्तजू आहे। जेकॾहिं मां हमेशह तव्हां सां हाईलाइट कंदी रहंदी आहियां सिंध जी औरतुनि जे हवाले सां, त जेकॾहिं असां सिंध जी औरतुनि जी ॻाल्हि कयूं त सिंध जी औरतूं अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी टैलेंटेड आहिनि ऐं असांखे फ़ख़्रु थींदो आहे असांजूं न्याणियूं, असांजूं भेणूं, असांजूं औरतूं जॾहिं कंहिं सुठे मक़ाम ते पहुचनि ऐं असांजे लाइ ऐं पूरे सिंध जे लाइ कुझु न कुझु करनि। त इन ई हवाले सां असां अॼु जे प्रोग्राम में हिकु अहिड़ी शख़्सियत खे घुरायो आहे जेके पंहिंजी क़ौम जो फ़ख़्रु आहिनि ऐं सिंध जो फ़ख़्रु आहिनि ऐं उन्हनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां लफ़्ज़ जेके आहिनि मूं वटि खोड़ सारा आहिनि पर वक़्तु घटि आहे। ऐं ॻाल्हि कजे त औरतुनि जे हक़नि जे लिहाज़ सां या हर इन बारे में हवाले सां अगरि ॻाल्हि कजे औरतुनि जे हवाले सां त स्ट्रगल औरतुनि जे लाइ बीहणु, क़दम खणणु, स्टेप खणणु हिकु इलाही ॾुखी शइ आहे जेको हर को न खणी सघंदो आहे। उन जे लाइ हिकिड़ी हिमत खपंदी आहे इंसान खे। त असां वटि पीपल्स पार्टी जूं MPA उम्मे हबीबा असां सां गॾु आहिनि। तंज़ीला उम्मे हबीबा, तव्हांजे नाले में मां थोरी कंफ्यूज़ थी वई आहियां। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ठीकु कयो, महिरबानी तव्हांजी। तव्हांजो बिल्कुलु क़सूर न आहे, मुंहिंजो नालो थोरो वॾो आहे, तंज़ीला उम्मे हबीबा। सुठी ॻाल्हि आहे, थोरो ॾुखियो हुजे, माण्हू हर को न खणी सघे। पोइ उन नाले खे सभिनी पंहिंजे तरीक़े सां डिस्ट्रीब्यूट करे वरितो आहे। कोई तंज़ीला कमरानी चवंदो आहे, कोई तंज़ीला शीदी चवंदो आहिनि, कोई हबीबा कमरानी चवंदा आहिनि। सभिनी पंहिंजी मर्ज़ी सां उनखे ठाहे वरितो आहे। सो नेवर माइंड। मूंखे कल्ह ख़बर पई न तव्हां अचो पिया त मां गूगल ते तव्हांजे बारे में सर्च कयो, तव्हांजे बारे में पढ़ियो। मां तॾहिं बि तव्हांजो नालो पढ़ियो पर मूंखे हींअर वाक़ई में सही नालो वठणु घुरिजे, मुंहिंजी ग़लती आहे। बिल्कुलु न। थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर। तव्हां आयो, सुठो लॻो। असां सां ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि जेके असांखे मनक़बत ॿुधाईंदा, जंहिंमें आहिनि इर्सा हुमायूं, अस्सलाम वालेकुम, ऐं मोहम्मद अनस आहिनि। उन्हनि खे बि असां वेलकम कयूं था। त थोरी देरि में हिननि खां असां ॿुधंदासीं। पहिरियों असां पंहिंजी अदी ऐं पंहिंजी भेण सां कचहरी करे वठूं। जीअं मां ॻाल्हि कई औरतुनि जी सिंध जे हवाले सां, तव्हां छा था ॾिसो त असांखे औरतुनि खे अॻियां आणण लाइ कहिड़ी स्ट्रगल, कहिड़ी जुस्तजू करणु घुरिजे? ॾिसो, सॼी दुनिया में जॾहिं ॻाल्हि थी रही आहे विमेन एम्पावरमेंट जी, ऐं सिर्फ़ु पाकिस्तान जी कोन कंदा, ऑल वर्ल्ड में जेकॾहिं पाण चयो वञे थो अमेरिका सभ खां अॻियां आहे, उते बि जेकॾहिं विमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई वञे पई ऐं उन्हनि जो चवणु आहे त जंहिं स्पीड सां असीं वञी रहिया आहियूं इन स्पीड सां असां वञूं, पोइ बि ईंदड़ असांखे 100 साल खपनि विमेन एम्पावरमेंट खे अचीव करण जे लाइ। सो इट्स मीन के प्रॉब्लम त आहे न। हाणे मूं मिसाल इन करे ॾिनो छो जो असां हमेशह उन्हनि खे बेस्ट सम्झूं था, पंहिंजे लाइ उनखे एग्ज़ाम्पल रखूं था, त जॾहिं हालत उते इन क़िस्म जी आहे त पोइ असां पंहिंजे मुल्क त असांजो त हिकिड़ो तरक़ी पज़ीर मुल्क आहे ऐं उन में बि असांजी सिंध में त इन में शयूं वधीक थोरी मुश्किल थी थियूं वञनि, छो जो असां वटि एजुकेशन जे हवाले सां या इहा अवेयरनेस ॾियणु मुश्किल आहे। लेकिन इन सां गॾोगॾु असां वटि हिकिड़ो मुआशिरो आहे जेको बेस्ड आहे इस्लाम ते, ऐं इस्लाम में बराबरी जा हक़ इन जो तसवुरु आहे ऐं उनखे असां मञूं बि था। इन करे असांखे कुझु आसानियूं ज़रूरु आहिनि, लेकिन नो डाउट ग्राउंड ते औरतुनि जे लाइ मसइला तमामु घणा आहिनि। सभ खां पहिरियों मसइलो जेको मूंखे, छो जो मुंहिंजो बैकग्राउंड सोशल एक्टिविस्ट बि आउं रही आहियां, काफ़ी 15-20 साल ताईं कमु कयो आहे, त जेको मूंखे नज़र आयो त असां वटि औरत खे इंसान नथो सम्झो वञे। मतिलबु असां औरत खे इंसान जे खाने खां ॿाहिरि थो, हा बिल्कुलु हिकिड़ी मशीन सम्झियो थो वञे, या त जेका ॿार पैदा करे सघे थी, जेका घर संभाले सघे थी, मतिलबु उनखे हिकिड़ी इंसान जूं कुझु नीड्स हूंदियूं आहिनि, बेसिक नीड्स हूंदियूं आहिनि, हुन में नथो आंदो वञे। असांजी औरत सॼो ॾींहुं घर में जेकॾहिं ॿार बि संभाले, पाणी बि भरे ऐं मतिलबु घर जा नंढा वॾा कम बि करे, उनखां पोइ बि जेकॾहिं शाम जो मर्द अचे त चए तो छा तूं त घर में आराम सां वेठी वञे,
तूं त घर में वेठी मूं कमु कयो आहे त मीन्स के हू औरत जेका सुबुह खां मुड़ुस खां पहिरीं उथी भाउ खां पीउ खां पहिरीं उथी नेरनि जे लाइ चांहि ठाहिण जे लाइ ऐं राति ताईं सॼी फैमिली खे सुम्हारे उन खां पोइ आख़िर में सुम्हे थी उनखे आख़िर में इहो थो मिले त तूं त फारिग तूं त घर में वेठी आहीं त इहो उहे शयूं आहिनि जेके मर्दनि खे बि त थोरो अॻिते अचणु घुरिजे सम्झणु घुरिजे औरतुनि जे हक़नि जे हवाले सां त मर्दनि जो तव्हां छा था सम्झो किरदारु केतिरो आहे औरतुनि खे घर में रखण जो मुंहिंजो जेतिरे हद तक मूं एनालाइज़ कयो आहे मूंखे लॻे थो मर्द असांखे यकीननि पुठियां रखणु चाहींदो उहो अलॻि हिकिड़ी जेंट्स आहे पर असां औरतूं बि पंहिंजो पाण खे पुठिते रखी अगरि असांखे कोई वेचारी मिसकीन मज़लूम अहिड़े क़िस्म जा टैग असांखे मतिलबु ज़्यादा अपील कंदा आहिनि असां बहितर सम्झूं था जेकॾहिं केरु चए त बाबा हीअ औरत जेका आहे सा सभु कुझु करे सघे थी मर्दनि वांगुरु हिमत वारी आहे उन खां बहितर असांखे टैग लॻंदो जेकॾहिं चई त वेचारी आहे हीअ त मासूम आहे हिन क़िस्म जी शयूं मतिलबु असांखे पाण खे बि असांखे ख़तमु करणियूं पवंदियूं बीइंग औरत असांखे बि पाण खे महसूसु करिणो पवंदो छो जो जेसि ताईं शयूं असां इंटरनली पंहिंजो पाण खे रिस्पेक्ट न ॾींदासीं मुआशिरो असांखे जॻह न ॾींदो जॾहिं त साम्हूं असांजी ॿी नसल आहे उनखे इहो सम्झाइणु ज़रूरी आहे त असां बि उहा ई इज़त पर्टेन कयूं था जेका तव्हां कयो था सो पहिरियां असांखे पाण खे करिणो पवंदो ऐं उनखां पोइ यकीननि मर्द न चाहींदा कोई बि न चाहींदो आहे त तव्हांखे पंहिंजो हक़ु ॾे दुनिया में किथे बि तव्हांखे कहिड़ी बि स्टेज ते पंहिंजो हक़ु तव्हांखे प्लेट में रखिजी न मिलंदो उन लाइ तव्हांखे फाइट करणी पवंदी उन लाइ तव्हांखे स्ट्रगल करणी पवंदी उन लाइ तव्हांखे मञिणो पवंदो त तव्हां इन हक़ जा हक़दार आहियो सो उन जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं तव्हां कयो ऐं देन पोइ घर वारा बि तव्हांखे मञनि तव्हांखे सपोर्ट करनि मुमकिन ई न आहे न असां जहिड़े मुआशिरे में जिते डोमिनेंसी आहे मर्द जी उते बजाए मतिलबु जेकॾहिं फैमिली तव्हां सां गॾु बीठल न आहे पोइ त तव्हां अधु खां वधीक जंग त तव्हां घर में ई हाराए छॾी न ॿाहिरि तव्हां हुनखे किथां कंदव तव्हांजो जेका करेज आहे उहा त तव्हांजी घर में ई ख़तमु थी वेंदी इन लाइ ज़रूरी आहे त असांजा भाइर असांजा पीउ असांजो मुड़ुसु असांजो पुटु इहे पंहिंजा प्रॉपर किरदारु अदा कनि ऐं असांजी इम्पोर्टेंस खे सम्झनि बिल्कुलु अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो तंज़ीला उमे हबीबा सही तंज़ीला अच्छा ठीकु आहे त जीअं असां औरतुनि जी ॻाल्हि था कयूं त शादी खां पोइ उन्हनि जी हिकिड़ी लाइफ हिकिड़ी अलॻि ई थी वेंदी आहे मशीन वारी ज़िंदगी थी वेंदी आहे औरतुनि असांजी जेके भेणूं आहिनि मोस्टली मां पाण पर्सनली इहो ॾिठो बि आहे ॿुधो बि आहे त जॾहिं उन्हनि जा ॿार थींदा आहिनि त औरतुनि जे पंहिंजे अंदरि हिकिड़ी इहा सोच वेठल हूंदी आहे त जेकॾहिं असांजा ॿार थियनि था त पोइ असांजी ज़िंदगी ख़तमु आहे असांजे ॿारनि खां पोइ बसि ॿारनि जी ज़िंदगी आहे त इन सोच ते तव्हां छा चवंदो हीउ टाइम थोरो चेंज थी चुको आहे हाणे तव्हां ख़बर आहे हीअ जेका हथ में हिकिड़ी नंढड़ी सी मशीन मोबाइल नाले जी अची वई आहे ॿारनि खे बि पंहिंजी उमिरि खां अॻुवाट ई वॾो करे छॾियो आहे इन में आउं वाक़ई तव्हां सां एग्री कंदसि असांजो औरतूं पंहिंजो पाण खे माउ थियण खां पोइ हिकिड़े कैडर में आणे थियूं छॾीनि हालांकि ईअं न करणु खपे उन्हनि जो रोल वधीक थी थो वञे हले छो जो उन्हनि ॿारनि खे सम्झाइणु उन्हनि ॿारनि सां अटैचमेंट थियणु ऐं उन्हनि सां फ्रेंडशिप जो वास्तो रखणु ज़रूरी आहे असांजे मुआशिरे में हींअर अजीब क़िस्म जा मसइला थियनि पिया जिन में ॿारनि जो चाइल्ड एब्यूज़ आहे उनजी वजह इहा आहे त असांजा ॿार पंहिंजे पेरेंट्स सां कनेक्टेड कोन पिया थी सघनि जेकॾहिं हू कनेक्टेड हुजनि ॿार पंहिंजी नंढी वॾी जेका उन्हनि सां ग़लति हरकत थिए थी पंहिंजी माउ सां या पंहिंजे पीउ सां ॿुधाए शेयर करे सघनि लेकिन असां उनखे थोरो करे था छॾियूं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं त करणियूं ई न आहिनि असां इन क़िस्म जे ऐं जॾहिं हू थियनि था 15 साल जा या 18 साल जा टीनेजर ॿार थियनि था उन्हनि खे उन्हनि जा अलॻि हिकिड़ा मसइला थियनि था जिन खे वेही असांखे डिस्कस करिणो पवंदो असांजो मज़हब इन क़िस्म जो न आहे त उहो कंहिं मना करे तव्हां हिन टॉपिक ते न डिस्कस कयो पाण सुगोरा जॾहिं हिजरत करे विया हुया मदीने तॾहिं उन्हनि सां निसार औरतूं जेके बि हुते हूंदियूं हुयूं उहे हर मसइलो ओपनली डिस्कस कंदियूं हुयूं ऐं हू उन ॻाल्हि खे पसंदि कंदा हुआ त मतिलबु जेको तव्हांजो ज़िंदगी जा पार्ट आहिनि जेके उन्हनि खे औरतुनि खे मना कयो वेंदो हुयो त तव्हां अहिड़े क़िस्म जूं क्वेश्चनिंग जेके आहिनि से तव्हां नबी करीम सां कयो था त पाण सगोरनि चयो त न मज़हब तमामु ओपन आहे उन में इहो न आहे त जॾहिं तव्हां तव्हांजो नबी परमिशन ॾिए थो उन्हनि औरतुनि खे त ओपनली पंहिंजा मसइला डिस्कस कयो त पोइ असां पंहिंजे ॿारनि सां
हाँ असां पंहिंजे ॿारनि खे कीअं था रिस्ट्रिक्ट करे सघूं त न ही टॉपिक घर में कोन डिस्कस कयो वेंदो या हिन टॉपिक ते माउ सां कोन ॻाल्हायो वेंदो, जे न ॻाल्हाइण सां काफ़ी मसइला थियनि था। असांजा जीअं ॿुधायमि नंढे ॿारनि सां इहे चाइल्ड अब्यूज़ जा मसइला थियनि था, टीनेजर सां पंहिंजा मसइला थियनि जेके पोइ ब्लंडर जी सूरत अख़्तियार करे था वठनि। जेकॾहिं असांजी उहा कनेक्टिविटी हुजे, असां माउनि जी उहा पंहिंजे ॿारनि सां कनेक्टिविटी हुजे त उहे न थियनि। ऐं पोइ ॿार जॾहिं प्रैक्टिकल फैमिली अचनि था लाइफ में, उन्हनि जूं फैमिलीज़ थियनि थियूं त पोइ उन्हनि खे औरत जी रिस्पेक्ट जी ख़बर नथी पए। जॾहिं हू ज़ाहिरी आहे हिकिड़ो पुटु आहे, पहिरीं भाउ आहे, उनखां पोइ हू मुड़ुस बि थिए थो, त हुनखे जॾहिं उहो पंहिंजी माउ जेतिरो क़रीब न हूंदो, उनजी माउ उनखे सम्झाए न सघंदी, औरत जो रोल न सम्झाए सघंदी, उनजी रिस्पेक्ट न सम्झाए सघंदी, त उहो मर्द सुभाणे जॾहिं मुड़ुस थींदो ऐं उनखां पोइ पीउ थींदो त कहिड़ी तरह सां पंहिंजी धीउ या पंहिंजी ज़ाल खे प्रोटेक्ट करे सघंदो या उनखे अंडरस्टैंड करे सघंदो। सो इन लाइ ज़रूरी इहो आहे त माउ थियण खां पोइ असांखे पंहिंजी ज़िमेदारी वधीक सम्झणु खपे, पंहिंजो पाण खे कॉर्डन ऑफ न करणु खपे। एग्जैक्टली, ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। मुंहिंजे ख्याल सां हाणे हिकिड़ो मनकबत ॿुधी वठूं। बिल्कुलु इसरा, बिस्मिल्लाह, आप सुनाइए। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहर्रम के हवाले से अदीब रायपुरी का एक बहुत मशहूर कलाम पेश करूँगी। आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर, आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर, आया न होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर, आया न होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर, गुलशने फातिमा के थे सारे गुलाब रेत पर, और प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब नहीं, प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब नहीं, लम्से लबे हुसैन को तरसा है आबे रेत पर, और जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका, जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका, कतराए आब के बगैर इतने गुलाब रेत पर, कतराए आब के बगैर इतने गुलाब रेत पर, और इश्क में क्या लुटाएंगे, इश्क में क्या बचाएंगे,
सारा निसाब रेत पर आले नबी ने लिख दिया, सारा निसाब रेत पर। जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, एक के बाद एक दिए, सारा जवाब रेत पर। आले नबी का काम था, आले नबी कर गए, आले नबी का काम था, आले नबी कर गए। कोई न लिख सका अदीब ऐसी किताब रेत पर। आया न होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूबसूरत अंदाज से आपने हमें सुनाई। नाज़रीन, गुफ्तगू जो सिलसिलो भी जारी रहंदो ऐं असां वधीक मनक़बत भी ॿुधंदासीं। वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग धरती टीवी। नाज़रीन, तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में ॿीहर भलीकार चऊं था। मां तव्हांजी पंहिंजी होस्ट बाखला शारी। असांजे स्क्रीन ते नंबर बि मौजूदु आहे, तव्हां असांखे कॉल्स करे सघो था, असां सां ॻाल्हाए सघो था। असां वटि गेस्ट आहिनि तंज़ीला उम्मे हबीबा, जेके पीपल्स पार्टी जे MP आहिनि। तव्हां जेके बि मुंहिंजी भेणूं अदियूं ॾिसो थियूं, तव्हां भले कोई बि क्वेश्चन इन्हनि खां करे सघो था, मतिलबु फ्री आहे न, जेको बि तव्हां सां क्वेश्चन करनि तव्हांखे अॻिते अचणु घुरिजे। तव्हांखे जेको आहे घर में वेही सिर्फ़ु करे मानियूं ऐं भाॼी वग़ैरह नाहे ठाहिणी, तव्हांखे अॻिते अचिणो आहे, असांजे सिंध जो जेको आहे नालो अञा रोशन करिणो आहे। जेकॾहिं सियासत जी ॻाल्हि कयूं त तव्हांजो जेको इहो सफ़रु रहियो सियासत जो, इहो तव्हांजो सफ़रु कीअं रहियो? ऐं मुंहिंजो ॿियो सुवालु इहो आहे त तव्हांजो पॉलिटिक्स में अचण जो कीअं इरादो थियो? मुंहिंजे सफ़र ते स्टार्ट बाक़ाइदा 2010 खां एज़ अ तालुका प्रेसिडेंट कमु करणु शुरू कयो। पार्टी एफिलिएशन ऑलरेडी असांजी पीपल्स पार्टी सां रही हुई। भुट्टो साहिबु जॾहिं इलेक्शन विड़ी हुई तॾहिं बदीन में असां वटि असांजी पंहिंजी बैठक में कैंप्स तक स्टार्ट थियूं हुयूं। पार्टी एफिलिएशन फैमिली खां ई हुई ऐं 2010 खां एज़ अ तालुका प्रेसिडेंट कमु करणु शुरू कयो हुओ। उनजो मतिलबु फ़ाइदो इहो थियो जो लेडीज़ सां घणी अटैच थी वियसि। गॾु गॾु मुंहिंजी एजुकेशन बि कंप्लीट थी चुकी हुई, मास्टर्स मुंहिंजी कंप्यूटर साइंस में ऐं पूरी करे चुकी हुअसि। ऐं थोरो सोशल वर्क जो बि हुयो। एशियन बैंक जी कंसल्टेंसी बि मिली वई हुई मूंखे एज़ अ जॉब, त फाइनेंस कंसल्टेंसी बि हुई, उन सां ब्यूरोक्रेसी सां बि लाॻापो हुयो। त हिकिड़े ई टाइम ते काफ़ी शयूं, ऐं यूनिवर्सिटी में अचणु मां निकिरण खां पोइ काफ़ी फ्रेश हूंदो आहे माण्हू, त काफ़ी कुझु करण जी क्रेज हूंदी आहे। उन में पंहिंजी जॉब बि कंटिन्यू रखी, सोशल वर्क बि, ऐं थोरो पॉलिटिकल। मुंहिंजे ख़्याल में कमु आसान थी वेंदा आहिनि जेकॾहिं असीं हुनखे हिक ॿिए सां कनेक्टेड करे छॾियूं, त पोइ ही सभु टई शयूं मूं त कुझु कनेक्ट करे छॾियूं हिक ॿिए सां, त मूंखे वधीक मदद मिलणु लॻी जॉब में बि ऐं पंहिंजे कम में बि, पॉलिटिक्स में बि, सोशल जेके कम हुया उन्हनि में बि।
पोइ उन खां एज़ अ काउंसलर मूंखे रिज़र्व सीट ते आयसि, मां पंहिंजी म्यूनसिपल कमेटी जी उन में मुंहिंजी नामज़दगी एज़ अ चेयरपर्सन थी। पोइ लेकिन असांजे कुझु अञा ताईं माण्हू औरत खे हज़म नथा कनि, उहा बि मिडिल क्लास जी ऐं शीदी कम्यूनिटी जी औरत, थोरो मुश्किल थी पियो उन्हनि जे लाइ। उन्हनि पार्टी छॾणु बहितर सम्झो। मूंखे जेका सीट पार्टी मूंखे ॾिनी उहा न मिली सघी, छो जो असांजे कुझु जेके ज़हन अञा ताईं औरत खे इंसान नथा सम्झनि, जीअं चयमि। पोइ बहरहाल मुंहिंजो हमेशह खां हीउ ॾिहाड़ो आहे इन करे न, बल्कि हमेशह खां मुंहिंजो इमाम साहिब जिन जी इहा ॻाल्हि ते यकीन रहियो आहे त जंगुनि जो फ़ैसिलो जेको आहे उहो जंग जो मैदान नाहे कंदो, उहो वक़्तु कंदो आहे त केरु खटियो आहे ऐं केरु हारायो आहे। इहो ई मूंखे उन वक़्तु काफ़ी माण्हुनि खे लॻो त तंज़ीला चेयरपर्सन न थी सघी आहे म्यूनसिपल जी, हाणे हिन सीट लॉस कई आहे। पार्टी मूंसां गॾु बीठी रही। चेयरमैन बिलावल खे ते जॾहिं सभिनी चयो त हिकिड़ी शीदी माई खे तव्हां चेयरपर्सन जे लाइ नामज़द कयो आहे, इन खे नामज़दगी ख़तमु कयो, अदरवाइज़ असां पार्टी छॾे ॾींदासीं। हुननि ओपनली चयो त न, असां मतिलबु हिन सां गॾु बीहंदासीं। अगरि हीअ शीदी कम्यूनिटी जी आहे या हिन जा पुठियां कोई ग़ुलाम हुया त हुन में हिन जो कोई कसूर न आहे। हिकिड़ी एजुकेटेड लेडी आहे, पूरी सपोर्ट कई हुननि ऐं नतीजे में पार्टी उहा सीट लॉस करे छॾी। ऐं मूं मतिलबु 100% जेको पीपल्स पार्टी जा मेंबर हुजण जे बावजूदि बि आउं पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन न थी सघियसि। सभिनी खे लॻो त हाणे ग्राउंड ख़तमु थी वियो, तंज़ीला जो फ्यूचर पॉलिटिक्स में एटलीस्ट ख़तमु थी वियो, जो जिते 100% सीट्स हूंदे बि हू चेयरपर्सन न थी सघी आहे, त अॻियां कुझु बि कोन थी सघंदो। लेकिन पार्टी गॾु रही, उन्हनि मूंखे कमु ॾिनो ज़िले जी लीडरशिप जे लाइ ऐं मूंसां थ्रू आउट पार्टी गॾु रही। ऐं अदी फ़रियाल जो घुराए स्पेशली उन्हनि चयो त तव्हां हीउ कमु करणु चाहींदव पार्टी जे लाइ एज़ अ प्रेसिडेंट लेडीज़ विंग बदीन। मूं चयो बिल्कुलु। ऐं पोइ अगेन मूं पंहिंजो उहो ई कुझु कयो, जे शयुनि खे कनेक्ट कयो, पंहिंजी जॉब खे, पंहिंजो जेको प्रीवियस एक्सपीरियंस रहियो हो चेयरपर्सन न थियण सां, ऐं उन में जेके औरत हुजण जे करे, शीदी औरत हुजण जे करे, मिडिल क्लास हुजण जे करे जेको कुझु मूंखे ॿुधणो पियो, जेको सहणो पियो, जंहिंसां मुंहुं ॾियणो पियो, ऐं पार्टी जो जेको गॾु बीहण जो जेको तजुर्बो रहियो, इन जो उन एतमाद ॾिनो हिकिड़ो। उन सां गॾु मतिलबु मूं डिस्ट्रिक्ट ते कमु कयो ऐं तमामु वॾो नंबर औरतुनि जो गॾिजी वियो हलियो। जॾहिं औरतुनि सां औरतुनि जी ॻाल्हि करणु लॻसि, औरतुनि जो एतमाद मूं ते थी वियो हलियो। ऐं पोइ असां हिकिड़ी तमामु सुठी जेका लेडीज़ विंग, मज़बूत लेडीज़ विंग असां हुते क़ाइमु कई। हींअर रिसेंटली बि असां प्रोटेस्ट कयो, हुन में हिकिड़ो वॾो नंबर औरतुनि जो शामिलु थियो। चवंदा आहिनि न, कतरे कतरे से दरिया बनता है। बिल्कुलु। त तव्हां कतिरो कतिरो करे तव्हां एतिरो कुझु कयो था माशाल्लाह सिंध जे लाइ। त हाणे मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सां कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो। त मोहम्मद अनस खां असां हाणे मनक़बत ॿुधंदासीं। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन। कर लिया नोश जिसने शहादत का जाम, कर लिया नोश जिसने शहादत का जाम, कर लिया नोश जिसने शहादत का जाम। उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन।
جس کو دھوکے سے کوفے بلایا گیا، جس کو بیٹھے بٹھائے ستایا گیا، جس کو دھوکے سے کوفے بلایا گیا، جس کو بیٹھے بٹھائے ستایا گیا، جس کے بھائی کو زہر پلایا گیا، جس کے بچوں کو پیاسا رلایا گیا، اس حسین ابن حیدر پہ لاکھوں سلام، میرے حسین تجھے سلام، میرے حسین تجھے سلام، السلام یا حسین، السلام یا حسین، جس نے حق کربلا میں ادا کر دیا، جس نے حق کربلا میں ادا کر دیا، اپنے نانا کا وعدہ وفا کر دیا، اپنے نانا کا وعدہ وفا کر دیا، جس کو تیروں سے چھلنی کرایا گیا، جس کی گردن پہ خنجر چلایا گیا، اس حسین ابن حیدر پہ لاکھوں سلام، میرے حسین تجھے سلام، میرے حسین تجھے سلام، السلام یا حسین، السلام یا حسین، جس کا جنت سے جوڑا مگایا گیا، جس کو دوش نبی پر بٹھایا گیا، جس کا جنت سے جوڑا مگایا گیا، جس کو دوش نبی پر بٹھایا گیا، جس کے بھائی کو زہر پلایا گیا، جس کے بچوں کو پیاسا رلایا گیا، اس حسین ابن حیدر پہ لاکھوں سلام، میرے حسین تجھے سلام، میرے حسین تجھے سلام، السلام یا حسین، السلام یا حسین، کر چکا وہ ابھی اپنی حجت تمام، لیکن اللہ اور اپنے نانا کا نام، کوفیوں کو سنائے خدا کا کلام، اور فدا ہو گیا شاہ عالی مقام، اس حسین ابن حیدر پہ لاکھوں سلام، میرے حسین تجھے سلام، خدا کے نور پر سلام، السلام یا حسین، السلام یا حسین۔ سبحان اللہ، محمد انس بہت خوبصورت انداز سے آپ نے ہمیں سنائی۔ اچھا تہاں सां मुंहिंजो इहो सुवाल आहे त जीअं तव्हां ॿुधायो त जॾहिं तव्हां पार्टी जॉइन कई त खोड़ सारे माण्हुनि तव्हांजे बारे में मतिलबु तव्हांजे अगेंस्ट हुया, त तव्हां अहिड़े इररेलेवेंट माण्हुनि खे फेस कीअं कयो? मूंखे जॾहिं बि कोई अहिड़ो टाइम ईंदो आहे त उन वक़्तु केर बि मूं ते जेकॾहिं बुली करे थो या नेगेटिव कमेंट कॾहिं बि लाइफ में पास करे थो त आउं पहिरियां पंहिंजो पाण खां पुछंदी आहियां त जेको कुझु हू चई रहियो आहे छा उहो सही आहे, छा मतिलबु जेकॾहिं आउं कंहिं जॻह ते वेठी आहियां उन जे लाइ आउं लाइक़ु न आहियां, जेकॾहिं आउं लाइक़ु आहियां ऐं हू ग़लति आहे त पोइ उन ॻाल्हि खे वैल्यू ॾेई पंहिंजी एनर्जी ख़र्च करण जी काई ज़रूरत न आहे। जेकॾहिं हू सही आहे, हुनजो चवणु सही आहे त मीन्स किथे न किथे कुझु ग़लति आहे, उनखे सही करणु खपे, त पंहिंजो पाण में इहा गुंजाइश हमेशह रखणु खपे त असां बहितर थी सघूं ऐं बहितरी ॾांहुं वञण जी गुंजाइश हमेशह हुजणु खपे। इन करे ऐं उन्हनि शयुनि खे कॾहिं बि पंहिंजो पाण ते हावी करण जे बजाए उनखे पॉज़िटिव वे में वठंदी आहियां, बिल्कुलु
उनखे ऐं उन सां इहो हूंदो आहे त तव्हांजी एनर्जी पॉज़िटिव साइड ते यूज़ थींदी आहे, तव्हां मायूस न थींदा आहियो, ज़िंदगी जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे ॻोल्हणो हूंदो आहे। लेकिन जेकॾहिं तव्हांजी पॉज़िटिव सोच हूंदी त उहे तव्हां ईज़िली उन्हनि खे एक्सेस करे सघंदा, ॻोल्हे सघंदा। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण चओ तरफ़ नेगेटिव एनर्जी खे गॾु करे वठंदव ऐं पंहिंजो पाण खे ई अंदरि अंदरि ख़तमु कंदा रहंदव त यकीनन तव्हां पंहिंजो उनमें पंहिंजो नुक़सानु ऐं पंहिंजे मुआशरे जो नुक़सानु करे रहिया हूंदव। पोइ तव्हां उअं ई थींदो जीअं माण्हू जी माण्हू ॾिसणु चाहिनि था। त ॾाढी सुठी कचहरी बि हली रही आहे ऐं असां वटि कॉल बि आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अॼु कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ज़ैन, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी जी असां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु। तव्हां अॼु कुझु ॿुधाईंदो असांखे? जी जी हज़रत अली जी मनक़बत। सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह। अली अली चवंदा आहियूं, पंहिंजो अलीअ सां प्यार आहे, पंहिंजो अलीअ सां प्यार आहे। हसन हुसैन जो बाबू अली, बीबी बतूल जो घोट अली। हसन हुसैन जो बाबू अली, बीबी बतूल जो घोट अली। हाँ मुश्किल में सॼो आयूं कंदो, हाँ मुश्किल में सॼो आयूं कंदो, बेड़ो थींदो पार आहे। अली अली चवंदा आहियूं, पंहिंजो अलीअ सां प्यार आहे। मुंहिंजे ख़्याल सां कॉल कटिजी वई। जी नाज़रीन, कचहरी जो सिलसिलो जारी आहे। असां ख़ूबसूरत आवाज़ुनि में मनक़बत बि ॿुधूं था। त हींअर हिकिड़ी नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, थोरी देरि में असां मोटूं था। ॾिसंदा रहो धरती। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था। सुबुह जी सुरहाण में मां तव्हांजी पंहिंजी होस्ट बाख़ला शारी। अॼु असां वटि तमामु स्पेशल गेस्ट आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु असां मनक़बत बि ॿुधूं था। अलाह साईं खे बि राज़ी रखिणो आहे त असां सां जेके तंज़ीला उम्मे हबीबा आहिनि, पीपल्स पार्टी जी MP आहिनि, त उन्हनि सां असां औरतुनि जे हवाले सां बि ॻाल्हायूं था। उन्हनि जी पंहिंजी जेका जुस्तजू स्ट्रगल रही आहे पूरी ज़िंदगी हींअर ताईं, जेके हिन मक़ाम ते आहिनि, उन बाबति बि असां ॻाल्हायूं पिया। त जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं शीदी कम्यूनिटी जी, त शीदी कम्यूनिटी में कहिड़े कहिड़े शोबनि खे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे, थोरो हाईलाइट कजो। सभ खां पहिरीं त एजुकेशन जी ज़रूरत आहे। सही। एक्चुअली आउं छो जो मोस्ट इन्फ्लुएंशियल अफ्रीकन डिसेंट जी मेंबर आहियां ऐं UN जेका आहे उहो यूनाइटेड नेशन 10 साल डेडिकेट करे छॾिया आहिनि अफ्रीकन डिसेंट्स जे लाइ, ब्लैक कम्यूनिटी ओवरऑल जेके दुनिया में आहे। उन ई कॉन्ट्रेक्ट जे सिग्नेटरी पाकिस्तान बि आहे। उन 10 सालनि में 2015 खां 24 ताईं उन्हनि खे इहो ॿुधाइणो आहे त जेके बि उन्हनि जे मुल्क में अफ्रीका छॾे बाक़ी कंट्रीज़ में जेके शीदी या कारा या ब्लैक मौजूदु आहिनि, उन्हनि जे लाइ स्पेशल कहिड़ा इफेक्ट वरिता विया आहिनि, एफर्ट्स कहिड़ा वरिता विया आहिनि। पर अञा ताईं असांजे नेशनल लेवल ते कोई बि अहिड़े क़िस्म जो क़दम न खयो वियो आहे। हालांकि असां काफ़ी शयुनि खे छॾे था धारियूं जीअं UN जूं आहिनि, लेकिन इन सां असांजी नेशनल कॉज़ ते काफ़ी असरु पए थो। उन वांगुरु ई अगरि जेकॾहिं असां UN जे ॾिनल हिकिड़ो टास्क आहे, हिकिड़ो 10 ईयर जो प्रोग्राम आहे, उन में असांजो नेशनल लेवल ते त कुझु न थी सघियो आहे। हा, पीपल्स पार्टी छो जो हमेशह मिनोरिटीज़ ऐं पुठिते पयल ज़ातुनि खे कोशिशि कई आहे अॻिते आणण जो। उन्हनि जो मैनिफेस्टो आहे पार्टी जो, उन खे ॾिसंदे ऐं इन खे इंटरनेशनली हिकिड़ी कॉज़ खे ॾिसंदे उन्हनि उन में काफ़ी अॻिते वधिया आहिनि। मुंहिंजी मौजूदगी उन जो सबूत आहे। पीपल्स पार्टी जी तरफ़ां सिंध असेंबली में अगरि मौजूदु आहियां त उहा बि कंटिन्यूटी आहे उन जेका वाइदे जी जेका UN सां थियल आहे। छो जो असांजी पार्टी सम्झे थी त असां फेडरेशन जी पार्टी आहियूं ऐं इन में कोई शक बि न आहे। सो हिते जे शीदी जे लाइ या दुनिया जे कंहिं बि शीदी जे लाइ ज़रूरी इहो आहे त पहिरियां असांखे एजुकेशन ॾिनी वञे।
एजुकेशन ते स्पेशली वर्कआउट कयो वञे। ऐं बार बार चवंदी आहियां त असांखे तव्हां मच्छी पकिड़े न ॾियो, असांखे ॼाण ॾियो, असां मच्छी पाण ई पकिड़े वठंदासीं न। असांजी जेका जनरेशन आहे रस्ता खोलियो असांजा, बिल्कुलु उन्हनि जे लाइ रस्ता ओपन कयो, उन्हनि खे एजुकेशन ॾियो। एजुकेशन उहो टूल आहे जंहिंसां नौजवान ॿार पंहिंजा रस्ता पाण ई खोले सघंदा मुआशरे में। बिल्कुलु कॉल बि असां वटि आहे। बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? केरु पिया ॻाल्हायो? सचल कराची में ॻाल्हाए तायरा। जी जी, छा चवणु चाहींदो? जामिया जो कसीदो। बिस्मिल्लाह। मौला मेरा भी घर तेरा भी घर होवे, उते अलमार शाह होवे। मौला मेरा भी घर होवे, उते अलमार शाह होवे। मेरे दरवाजे ते लिखिया, मेरे दरवाजे ते लिखिया 50-12 दना होवे। मौला मेरा भी घर होवे, उते अलमारी छां होवे। मिलाद मुस्तफा मौला में अपने दर करावा में, हसन मौला दस्तरखान मेरे विच सजावा में। खुआवा में जिते लंगर, खुआवा में जिते लंगर कोई ऐसी बिता होवे। मौला मेरा भी घर होवे, उते अलमारी ता होवे। सुभान अल्लाह, तमामु सुठो। नाज़रीन, जॾहिं बि तव्हां असांखे कॉल कंदा कयो, मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि मैंशन कंदी आहियां त टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु म्यूट करे छॾींदा कयो, छो जो पोइ तव्हांजी कॉल में बि डिस्ट्रैक्शन थींदी आहे, असांखे बि प्रॉब्लम थींदी आहे तव्हांजो आवाज़ु ॿुधण में। त हाणे मुंहिंजे ख़्याल सां इसरा खां असां हिकिड़ो मनक़बत ॿुधूं। बिस्मिल्लाह। हुसैन सा कोई नहीं, हुसैन सा कोई नहीं, हुसैन सा कोई नहीं, हुसैन सा कोई नहीं। ज़मीन व आसमान में हुसैन सा कोई नहीं। खुदा के इस जहान में, खुदा के इस जहान में हुसैन सा कोई नहीं। और लिखा हुआ है लौहे दिल पे नाम बस हुसैन का, लिखा हुआ है लौहे दिल पे नाम बस हुसैन का। तो दिल के इस मकान में हुसैन सा कोई नहीं। तो दिल के इस मकान में, तो दिल के इस मकान में हुसैन सा कोई नहीं। और लिखेगा कौन इस तरह शहादतों की दास्तां, लिखेगा कौन इस तरह लिखेगा कौन इस तरह
کسی کے خاندان میں، کسی کے خاندان میں، کسی کے خاندان میں حسین سا کوئی نہیں، حسین سا کوئی نہیں، کرے گا کون سامنا یزید وقت کا یہاں، کرے گا کون سامنا کرے گا کون سامنا یزید وقت کا یہاں، کہ ہمارے درمیان میں، ہمارے درمیان میں، ہمارے درمیان میں حسین سا کوئی نہیں، حسین سا کوئی نہیں، میرے خیالوں کا دنیر حسین ہی حسین ہے، میرے خیالوں کا دنیر حسین ہی حسین ہے، یقین میں گمان میں حسین سا کوئی نہیں، یقین میں گمان میں حسین سا کوئی نہیں، زمین و آسمان میں، زمین و آسمان میں، زمین و آسمان میں حسین سا کوئی نہیں، حسین سا کوئی نہیں۔ سبحان اللہ، بہت خوبصورت انداز سے آپ نے سنائی۔ تو جی تاں سا مجھے سوال ہے تنزیلا حبیبہ صاحبہ، تو بدین جی जेकॾहिं ॻाल्हि कयूं तव्हां जो डिस्ट्रिक्ट तव्हां जो ज़िलो आहे बदीन، त उते तव्हां छा था ॾिसो औरतुनि खे तव्हां अॻिते वधण में मतिलबु हेल्प कयो था, या उते जी जेके औरतूं आहिनि उन्हनि जे मसइलनि जे बाबति थोरो असांखे हाईलाइट कयो। पहिरियां त बदीन जी तव्हांखे थोरी जोग्राफिकल कंडीशन ॿुधाए छॾियां त बदीन डिस्ट्रिक्ट जेको आहे सिंध जे लास्ट डिस्ट्रिक्ट आहे ऐं उनजो मोस्टली एरिया जेको आहे सो समुंड जे किनारे ते आहे। असांजो बदीन जो जेको जनरल इशू आहे उहो सी एरोजन आहे ऐं जेको समुंड ॾींहों ॾींहुं ज़मीन खाईंदो पियो थो वञे। इहो नक्शो सिर्फ़ु बदीन जो कोन पियो चेंज थिए, सिंध जो कोन पियो चेंज थियणु वञे, पूरे पाकिस्तान जो नक्शो चेंज थी वेंदो जहिड़ी तरह सां डेली बेसिस ते समुंड ज़मीन खाईंदो पियो वञे। पाणी जेको आहे असांखे प्रॉपरली जेसिताईं नथो पहुचे उन तेसिताईं इहो मसइलो जो कोई प्रॉपर हल न आहे। सिंध गवर्नमेंट हलंदो खे हिते कोस्टल बेल्ट ते रोड जो ॾेई छॾियो आहे प्रोजेक्ट जेको आहे अंडर कंस्ट्रक्शन आहे। कोशिशि इहा आहे त सी एरोजन खां कुझु बचाए सघिजे। उन जो नतीजो इहो निकितो आहे त असांजा जेके वेझा ॻोठ आहिनि गोलो मंदरो बदीन तालको स्पेशली जेको आहे सीराणी वग़ैरह काफ़ी इफेक्ट थी विया आहिनि। उते पाणी मिठो पाणी न आहे ऐं पाणी न हुजण जे करे फसल यकीननि उते कोन्हे, बीमारियूं उते घणियूं थी पियूं आहिनि। असांजी औरत जेका आहे जेका मूं पहिरीं चयो त सम्झो वेंदो आहे वांदी आहे घर में वेठी आहे, उहो पाणी भरण जो कमु ॻोठनि में इहो औरत जी ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं घर जो जेको बि पाणी इस्तेमालु थिए थो पीअण जे लाइ या बाक़ी जेके बि रेस्ट ऑफ वर्क आहिनि उहे सभई उन पाणी सां सरंजाम ॾिना वञनि था जेका सुबुह जो या शाम जो औरत भरे अचे थी। ऐं सी एरोजन जे करे पाणी जो मसइलो हुजण जे करे औरतुनि खे काफ़ी डिफिकल्टीज़ थियनि थियूं।
जेके प्रेगनेंट लेडीज़ आहिनि उन्हनि खे सिहत जो इशू थिए थो असांजी हेपेटाइटिस C जेका आहे उनजो घणो उन पासे ॾांहुं थी वियो आहे ऐं उन में ॿारनि जी बीमारियूं थी वञनि थियूं यकीनन मर्द बि इफेक्ट थियनि था ॿारनि जी बीमारियुनि जे करे पर मुंहिंजो ज़ाती तौर ते मञणु इहो आहे त औरत ॿार सां घणी क्लोज़ हूंदी आहे माउ ॿार जॾहिं माउ जे पेट में थींदो आहे माउ उन वक़्तु माउ थी वेंदी आहे ॿार जॾहिं पैदा थींदो आहे पीउ उन वक़्तु पीउ थींदो आहे त हू माउ 8-9 महीना पहिरीं हुन खां सीनियर आहे रिश्ते में सो इन करे माना औरतुनि जे लाइ उते बदीन जी औरत जे लाइ सभ खां वधीक इहा परेशानी आहे त उते जे पाणी जो इशू मतिलबु जेको आहे सो हल नथो थिए प्रॉपरली जेको 100% नथो थी सघे इन करे बेरोज़गारी वधी थी वञे बेरोज़गार मर्द हुजे त उन जो बि हू पूरो जेको प्रेशर आहे उहो घर अची औरत ते कढे थो ज़्यादा असांजी औरत जो इहो इशू आहे एजुकेशन यकीनन स्कूल्स इन करे जेके उन एरिया में हुया उहे असरअंदाज़ थिया आहिनि ऐं माण्हू जेके माइग्रेट करे बाक़ी अची विया आहिनि तालुकनि में त उन ते थोरो बर्डन वधी वियो आहे असांजी औरत ऐं बार बार चवंदी आहियां त सम्झो वेंदो आहे कुझु नथी करे लेकिन सभ खां वधीक बर्डन उन औरत ते हूंदो आहे हर तरह सां जेकॾहिं घर में मर्द डिप्रेस्ड आहे तॾहिं बि औरत ते प्रेशर आहे जेकॾहिं घर में कोई फैसिलिटी पाणी वग़ैरह न आहे मौजूदु त उहो बि औरत जो मसइलो आहे मानी टाइम ते न आहे उहो मतिलबु हर तरह सां औरत खे ई करिणो थो असां इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदासीं हिकिड़ी कॉल असां वटि आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अभी मां शोभा जो ॻाल्हायां जी जी कीअं आहियो भाउ ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मां और शाम जो ॻाल्हायां जी मां अबड़ो जो ॻाल्हायां शोभा जी जी बिल्कुलु छा चवणु चाहींदो शो ॾिसो पिया हा शो ॾिसूं पिया तव्हांखे असां ॿुधाइणु चाहींदासीं जॾहिं हुसैन राय बि रहंदो पहुचे पिया आहियो राय बि जॾहिं पहुचे पिया आहियो त हुसैन न पुछियो राय बि नानी खे माना दरबार तो रोंदो मुझे नानी दरबार हुआ है जो कोई ईंदो आहे त माना खिलंदो ईंदो आहे आवाज़ क्लियर न पियो अचे अनफॉर्चुनेटली तव्हां वरी ॿीहर कॉल कयो असां तव्हांजी कॉल ज़रूरु शामिलु कंदासीं त जी औरतुनि जे बाबति जीअं असां ॻाल्हि पे कई त इन जे लाइ हिकु त औरतुनि जी अवेयरनेस जे लाइ असांखे ज़रूरत आहे त वधि खां वधि उन जो कमु कयो वञे जीअं असांजा जेके मर्द आहिनि उन्हनि खे सम्झ में अचे त असांजी औरत अणॾिठे तरीक़े सां पिसजी रही आहे ऐं उनजो जेको वर्क आहे उहो काउंट नथो थिए पियो हींअर सिंध गवर्नमेंट कुझु शयूं उन में एड बि कयूं आहिनि जेके होम बेस्ड वर्कर आहिनि उन जे लाइ कमु बि कयो आहे कानून पास थिया आहिनि जेके एब्यूज़ थिए थो औरतुनि सां वर्क प्लेसिस ते उन जे लाइ बि कानून पास थिया आहिनि पर अञा बि उन्हनि ते अमल दरामद जी ज़रूरत आहे छो जो कानून जेकॾहिं पास थी वञनि ऐं उन ते अमल न थिए त उन्हनि जो हिकिड़ो पूरो लाभ न मिली सघंदो आहे मुंहिंजी ऐं असांजे कॉकस जी जेका पार्लियामानी कॉकस आहे उन सभिनी जो इहो आहे त हिन टेन्यूअर में असां फोकस रखूं औरतुनि जे लाइ जेकी बि कानून साज़ी थी आहे सिंध में उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन साइड ते त औरतूं उन मां वधि खां वधि फ़ाइदो वठी सघनि पाकिस्तान में सभ खां वधीक लेजिस्लेशन जेका आहे उहा सिंध असेंबली में थी आहे औरतुनि जे लाइ जी फ़ाइदनि जे लाइ उन जी बेनिफिट्स जे लाइ पर हाणे वक़्तु इहो आहे त असां उनखे थोरो पंहिंजो पाण खे रिकनसाइल कयूं ऐं ॾिसूं त असां जेको कुझु कमु कयो आहे उहो ग्राउंड ते केतिरो हद तक इम्प्लीमेंट थी सघियो आहे उनजा रूल्स केतिरा ठही सघिया आहिनि उहो इम्प्लीमेंटेशन लेवल उनजी छा आहे ऐं उनजो फीडबैक छा आहे अञा उनमें छा असांखे चेंजिंग करणु खपे या उहे जहिड़ी तरह सां आहिनि उन्हनि खे उन ते असां हाणे कॉकस में छो जो सभु पार्टीज़ शामिलु हूंदियूं आहिनि औरतूं सिर्फ़ु पीपुल्स पार्टी न असांजूं जेके बि रूलिंग पार्टी खां अलावा अपोज़िशन जूं लेडीज़ जेके बि औरतूं आहिनि सभु गॾिजी उहो मतिलबु बियॉन्ड द पार्टी हूंदी आहे ॻाल्हि उन कॉकस जेको सिंध असेंबली जो कॉकस तमामु फार्म कॉकस आहे ऐं उन में कंटिन्यूसली मीटिंग्स थींदियूं आहिनि ऐं उन में डिस्कस कयो वेंदो आहे जेके मौजूदा औरतुनि जी कंडीशन्स आहिनि ऐं मौजूदा औरतुनि जे बारे में जेका लेजिस्लेशन थी आहे ऐं उनखे कहिड़ी तरह सां असां असेंबली जे फ्लोर तां उन्हनि खे हेल्प आउट करे सघूं था ऐं इहो इन में इन जी सभ खां वॾी सूंह इहा आहे त उन में औरतूं सभु हूंदियूं आहिनि ऐं उन में कोई इन पार्टी जे बिहाफ ते न बल्कि औरतुनि जे लाइ ह्यूमन राइट्स जे लाइ ॻाल्हि कई वेंदी आहे ऐं औरतुनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हि कई वेंदी आहे असां वटि कॉल भी आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कायनात कीअं आहियो ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु तव्हांजी दुआऊं आहिनि छा चवणु चाहींदो जी तव्हां मां सुठी लॻो थी इलाही जी माशाल्लाह सुठी लॻो थी थैंक यू सो मच तव्हांजो प्यार आहे महिरबानी ऐं तव्हां छो न कयो ॿ टे ॾींहं छा न कयो आहे छो
शो मां सम्झियमि न तव्हांजी ॻाल्हि खे। तव्हां ॿाहिरि कहिड़ी शो न कयो इहो पुछां जी पई। हा, असांजो वीकेंड ते शो न हूंदो आहे, मंडे टू फ्राइडे हूंदो आहे। छंछरु आर्तवार ते मूंखे बि त छुटी खपे न भला। मूंखे ख़बर न हुई। जी थैंक यू, तव्हां कॉल कई। ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी कुझु मां नओं ॿुधाइणु चाहींदमि। प्लीज़ बिस्मिल्लाह। करबल दिखा कसर में असगर लाइ मावलो अफ़सोस थींदो आहे मूंखे जॾहिं कॉल कटिजी वेंदी आहे, अधूरी ॻाल्हि रहिजी वेंदी आहे। मोहम्मद अनस बि असां सां मौजूदु आहिनि, त हाणे मोहम्मद अनस खां जेको आहे कुझु ॿुधूं। बिस्मिल्लाह। मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, या हुसैन है, या हुसैन है, बोलो मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। ये बात किस कदर हसीन, ये बात किस कदर हसीन, जो कह गए मुईनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है, या हुसैन है, या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। सवाल जब किया गया, सवाल जब किया गया, है कौन तेरा पेशवा, तो मैंने कह दिया हुसैन है, या हुसैन है, या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा हसन, न कोई दूसरा हुसैन है, या हुसैन है, या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, बोलो मेरा बादशाह हुसैन है। अरे मुनकिरे अज़ल, अरे मुनकिरे अज़ल, तुमर जरा कब्र में चल, पता चलेगा क्या हुसैन है, या हुसैन है, या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा हसन, न कोई दूसरा हुसैन है, या हुसैन है, या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। सुभान अल्लाह। नाज़रीन, कचेरी जो सिलसिलो जारी आहे, हिकिड़ी नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, सो डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में असां भलीकार चऊं था। असां वटि कॉल आहे, उन खां पोइ असां प्रोग्राम खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी, या हुसैन। रब नवाज लाशारी, कहिड़े हाल आहिनि तूं सारे? अहमद नवाज लाशारी। जी जी जी, गलती थी गई, खैर है बाबा, माफ करो। माफ ठीक है दी। अदी मैं नुआ बुदेता नुआ। जी जी बिस्मिल्लाह। तीरों के मुसल्ले पर किया सजदा शुक्राना, तीरों के मुसल्ले पर किया सजदा शुक्राना। शबीर ने बतलाया, शबीर ने बतलाया, इस्लाम पे मर जाना, तीरों के मुसल्ले पर
किया सजदा शुक्र ठीक है दी अल्लाह तुझे कोई हिफाज़त करे कदे साईं दे नबी छा करे के सभे ॾाढा प्रोग्राम सुठा हलाया विया दी ॾाढा तुसां असां गमदाई प्रोग्राम हलाया है तुझे को अल्लाह हयाती रहते धरती टीवी को बधाई मौला आबाद तुसारी दुआऊं आहिनि असां न हमेशह असां आबाद रहोसूं महिरबानी तुसां असांजे बुज़ुर्ग माण्हू हुए तुसां दुआऊं करे सो त असांखे कामयाबी मिलसी ऐं ॾाढा सुठा लॻा तुसां सां ॻाल्हा ऐं तंज़ीला असां सां गॾु मौजूदु आहिनि तव्हां मूंखे परमिशन ॾिनी आहे त मां तव्हांजो सिंगली नालो खणी सघां अच्छा जेकॾहिं तव्हांजी पर्सनल लाइफ ते ॻाल्हि कयूं त ज़ाहिर आहे तव्हांजी शादी बि थियल हूंदी केतिरा बचा आहिनि तव्हांजा मूंखे माशाल्लाह सां 8 बचा आहिनि ऐं हिकु मुंहिंजी सिस्टर एडॉप्ट कयो आहे बायोलॉजिकली ऐं 3 जी मदर आहियां लेकिन ऑफिशियली ऐं 2 ॿारनि जी मदर आहियां मुंहिंजो बाबा 11 ईयर ओल्ड आहे ऐं बेबी मुंहिंजी 6 ईयर ओल्ड आहे माशाल्लाह सां उन्हनि खे उहे ख़ुशि आहिनि ऐं मुंहिंजी मसरूफ़ियत सां उन्हनि जी महिरबानी आहे जी तव्हांजो नालो डिफरेंट आहे त उन्हनि जा नाला छा आहिनि मुंहिंजे बाबा जो नालो अब्बास अलमदार आहे ऐं बेबी ज़ैनब आहे ऐं मुंहिंजी सिस्टर जेके मुंहिंजा बाबा आहिनि उन्हनि जो हुसैन नालो आहे माशाल्लाह सुभान अल्लाह पोइ तव्हांजा जेके नंढा ॿार आहिनि उहे जॾहिं वॾा थींदा जेकॾहिं उहे सियासत में अचणु चाहिनि त तव्हां उन्हनि खे अलाउ कंदा बिल्कुलु आउं तमामु ओपन ऐं लेडी आहियां बल्कि मुंहिंजी फैमिली खां जेको असांखे मिलियो आहे मुंहिंजो बाबा एडवोकेट हुया मदर मुंहिंजी हेड मिस्ट्रेस हुई त इन करे मूंखे असांखे जेको घर जो माहौल ॾाढो खुलियल मिलियो आहे फ्री उन में असां ते इहा कॾहिं बि ज़बरदस्ती असां ते जॾहिं न लॻी त छा असांखे चूज़ करणु खपे असां ते माइटनि यकीन कयो त मुंहिंजो इहो ई आहे त मुंहिंजा ॿार उहे ई थियनि जेको थियणु चाहिनि था ऐं कोई बि पंहिंजी ॻाल्हि उन्हनि ते थोपणु नथी चाहियां जेकॾहिं हू पॉलिटिक्स में वञणु चाहिनि था या कुझु ॿियो हुननि खे लॻे थो बेटर लॻे थो त मूंखे ख़ुशी थींदी ऐं कोशिशि कंदसि उन्हनि खे उनमें हिमथायां उनमें मदद ज़रूरु करियां लेकिन उन्हनि ते कोई प्रेशर न विझां त हू हीअ न हूअ कनि बसि जेको बि ज़िंदगी में मूं उन्हनि खे इहो ई सेखारण जी कोशिशि कई आहे जेको बि ज़िंदगी में कयो उहो ईमानदारी सां कयो सुठे तरीक़े सां कयो एटलीस्ट पंहिंजी ज़ात सां तव्हां ईमानदार हुजो त जेको तव्हां पंहिंजे लाइ करणु वञो पिया उहो सिधे रस्ते तां करणु वञो जीअं तव्हां ॻाल्हि कई न प्रेशर जी ॿारनि ते प्रेशर थींदो आहे त हिकिड़ी मूवी बि आहे इंडियन आमिर ख़ान जी 3 इडियट्स जे नाले सां हुन में बि हुन इहो ई मैसेज ॾिनो आहे त जंहिं ॿारनि खे घर मां प्रेशर मिलंदो आहे त उहे सुसाइड बि कंदा आहिनि त हिते बि खोड़ सारा अहिड़ा पेरेंट्स आहिनि असांजा जेके असांखे ॾिसनि था त उहे बि पंहिंजे ॿारनि खे ज़बरदस्ती कोई ॿियो शोबो ॾियणु चाहींदा आहिनि हो कुझु ॿियो करणु चाहींदा आहिनि तव्हां उन्हनि पेरेंट्स लाइ छा चवंदो ऐं उन लाइ इहो चवंदसि त असांजा ॿार जेके आहिनि उहे हिकिड़ो नंढड़ो सो पौधो आहिनि ऐं हुननि खे उहो सरसब्ज़ बाग़ या वॾो ताक़तवर वणु तॾहिं थी सघंदा जेसिताईं असांजो प्यारु मोहबत असांजे हिमथाइणु असांजो साथ हुननि जे लाइ खाद पाणी ऐं सिज जी रोशनी जो कमु कंदो रहंदो जेकॾहिं असीं हुन पौधे जे लाइ इहे जेके हुनजी रोशनी जी उनखे ज़रूरत आहे उनखे खाद जी ज़रूरत आहे असांजे प्यार जी सूरत में असांजी तवजा जी सूरत में असांजे साथ जी सूरत में जेकॾहिं असीं घटाए छॾींदासीं त पोइ मुस्तक़बिल में उहो शायदि तनावर वण न थी सघे न हू पंहिंजो पाण खे संभाले सघंदो ऐं न ई हू पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे छां ॾेई सघंदो या फल ॾेई सघंदो सो जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो जेको पौधो आहे उहो अॻिते हली फल बि ॾे छांव बि ॾे पंहिंजी बि हिफ़ाज़त करे त उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां ख़ुदि हुननि सां गॾु बीहो उन्हनि जो साथ ॾियो उन्हनि सां दोस्त थी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कयो हींअर उहो न आहे टाइम न आहे रहियो त जेकॾहिं असांजे माइटनि असांखे दड़के चयो हो ऐं असां चुप करे वेंदा हुआसीं ऐं असां सोचूं त असांजे ॿार खे बि असां ईअं ई दड़को ॾींदासीं या टोंट कंदासीं ऐं ॿार हज़म करे न हींअर दुनिया काफ़ी तेज़ी सां चेंज थी रही आहे ऐं उन सां असांखे चेंज थियणो पवंदो वक़्त सां गॾु असांखे चेंज थियणो पवंदो जहिड़ी तरह सां गर्मी में असां हल्का कपिड़ा पायूं था सर्दी में असां पाण स्वेटर पाइणु लॻूं था त मतिलबु असां वक़्त सां चेंज पिया थींदा आहियूं त हाणे उन ई तरीक़े सां पहिरीं जहिड़ो कुझु घुटियल माहौल हो हाणे कुझु ओपन माहौल अची वियो आहे त असांखे उन हिसाब सां पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे एटीट्यूड में तब्दीली आणणी पवंदी बिल्कुलु ऐं जीअं औरतुनि जी असां ॻाल्हि कई स्टार्टिंग खां ई असां औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं वीकनेसिस जी ॻाल्हि कयूं कमज़ोरियुनि जी ॻाल्हि कयूं औरतुनि जे अंदरि कहिड़ी कमज़ोरी हूंदी आहे जेका उन्हनि खे अॻिते वधण खां रोकंदी आहे हिकिड़ो त थी वियो फैमिली इशू फैमिली में इशू हूंदो आहे सेकेंडली तव्हां छा था सम्झो त असांजी नियाणियुनि खे कहिड़ी शइ रोके थी हुननि खे जेतिरे तक मूंखे लॻे थो औरत खे इहो लॻे थो त शायदि आउं ग़लति करे वञा शायदि अगरि मूंखां ही ग़लति थी वियो त सही मतिलबु हीउ जेको ख़ौफ़ आहे हीउ जेको ख़ौफ़ अगरि मूंखां ग़लति थी वियो त
ऐं उन जे लाइ इहो ई चवंदी आहियां त जेकॾहिं तव्हां कुझु ट्राए कंदव उन में ग़लति थी वियो, फेल थी विया हलिया त उन सां कोई फ़र्क़ु नथो पइजे, छो जो जेकॾहिं तव्हां कोई एग्ज़ाम ॾियो पिया उन में तव्हां अगरि फेल थी विया हलिया त तव्हां साॻी क्लास में रहंदा, ठीकु आहे न। जेकॾहिं तव्हां पास थी विया त तव्हां नेक्स्ट क्लास में प्रोमोट कंदा थी वेंदा, लेकिन जेकॾहिं तव्हां फेल थिया त तव्हां सेम क्लास में रहंदा, तव्हां उन खां पुठियां कोन वेंदा हलिया। त इन जो मतिलबु आहे तव्हां ट्राए त कयो न। जेकॾहिं तव्हां अॻिते न वधी सघिया त तव्हांखे एक्सपीरियंस ईंदो, तव्हांखे सम्झ ईंदी, तव्हांखे नॉलेज ईंदी ऐं तव्हां यकीनन उन नेक्स्ट जेको जंप ॾींदा उन में शायदि तव्हां पंहिंजो टारगेट अचीव करे वठो। ज़रूरी कोन्हे त तव्हां हिकु दफ़ा या ॿ दफ़ा कंहिं बि शइ जे लाइ ट्राए करण ते इहो सम्झी वठो त न असांखे इन जो कोई लाभ न मिलियो आहे या नज़र न आयो आहे त इन में कोई फ़ाइदो न थियो आहे। मुंहिंजो पंहिंजो मञणु इहो आहे त जॾहिं असां हरकत कयूं था त उन में बरकत आहे, असां कोशिशि कयूं था त उन जो टाइम शायदि रहंदे उन टाइम ते असांखे उनजा रिज़ल्ट न मिलंदा त कुझु टाइम खां पोइ ज़रूरु मिलंदा। ईअं थी नथो सघे ज़िंदगी में तव्हां कुझु अचीव करण जी कोशिशि करियो ऐं उनजो को बि फ़ाइदो न थिए। मुंहिंजी कम अज़ कम मञण लाइ इहो तयारु चवंदा आहिनि त अलाह बि हुननि जी मदद कंदो आहे जेको पंहिंजी मदद पाण कंदो आहे। त इहा ॻाल्हि तमामु सुठी कई तव्हां। त मुंहिंजे ख़्याल सां हाणे इसरा खां असां जेको आहे कुझु ॿुधी वठूं। बिस्मिल्लाह। सिना कलेज पे अकबर के मारने वाले, पता है किस तरह बेटा जवान होता है, पता है किस तरह बेटा जवान होता है। बड़े ही नाज से पाला है ये जवान पिसे, ये मेरे घर का उजाला, ये मेरा नूरे नजर, ये मेरा हसनियों वाला रियाजतों का समय, लहू में डूबा हुआ एड़ियां लगड़ता है। सिना कलेज पे अकबर के मारने वाले, पता है किस तरह बेटा जवान होता है। ये मेरी गोद में कुरआन की तरह रहता था, ये नूर बन के मेरी आँख में चमकता था, ये साया बन के मेरे साथ साथ चलता था, ये साया बन के मेरे साथ साथ चलता था। मेरी सदा पे ना कोई जवाब देता है, सिना कलेज पे अकबर के मारने वाले, पता है किस तरह बेटा जवान होता है। अली की बेटियां झूला उसे झुलाती थी, ये जाबे नूर में लोरी उसे सुनाती थी। जनाबे उम्मे नबी इसके नाज उठाती थी, और अब हुसैन यहाँ इसकी लाश उठाते हैं। सिना कलेज पे अकबर के मारने वाले, पता है किस तरह बेटा जवान होता है। बताओ तुम में कोई हो जो साहिबे औलाद, जो उन लाल हो जिसमें है वो ही घर आबाद। सितमगरों ने किया हाय मेरा
گھر کا چراغ بجھتا ہے، سنا کلیج پہ اکبر کے مارنے والے، پتہ ہے کس طرح بیٹا جوان ہوتا ہے، پتہ ہے کس طرح بیٹا جوان ہوتا ہے۔ سبحان اللہ، بہت خوبصورت آپ نے سنایا ہمیں۔ اچھا جے کॾहिं असां ठीकु आहे को खोड़ सारा क्वेश्चन्स हुया मूंखे तव्हां खां वधीक पुछणा हुया, इनशाला तव्हांखे असां वरी ज़रूरु घुराईंदासीं, तव्हांखे टाइम ॾियणो आहे असांखे। त हाणे पुॼाणी जो वक़्तु आहे, प्रोग्राम ख़तमु थी चुको आहे। हिकिड़ो मां चाहींदसि तव्हां कोई लास्ट हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियो असांजे व्यूअर्स खे। ही मुहर्रम जा ॾिहाड़ा आहिनि, सबर जा ॾिहाड़ा आहिनि। इमाम हुसैन सिर्फ़ु उन सदी जे लाइ न, हमेशह जे लाइ असांखे मैसेज ॾेई विया आहिनि त सबर इहो न आहे त असां ते जेका तकलीफ़ अचे उन जे लाइ रड़ियूं कयूं। सबर जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त जॾहिं असां ते मुश्किल अचे त असां शुक्र करियूं। शायदि रब साईं इन खां वधीक तकलीफ़ असां ते टारे छॾी आहे, छो जो क़यामत सुगरा खां वॾी क़यामत वरी कान आई आहे। बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आहियो। ऐं असां हाणे नाज़रीन इसरा खां ॿुधंदासीं। उन खां पहिरियां मां अच्छा बिल्कुलु ॿुधियासीं, हाणे मोहम्मद अनस जी वारी आहे त प्रोग्राम जी पुॼाणी आहे, मोकिलाणी नथी कयां छो जो सुभाणे वरी तव्हांजे अॻियां असां हाज़िर थींदासीं नए महिमाननि सां गॾु। त सभु पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजी फैमिलीज़ जो ख़्यालु रखिजो, हिक ॿिए सां हमेशह खीर खंड थी रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं ॾिसंदा रहो धरती TV जी। बाग जन्नत के हैं बहरे, मदह खाने अहले बैत, तुमको मुज़दा नार का है दुश्मनाने अहले बैत। किस ज़बां से हो बयां इज़्ज़ो शाने अहले बैत, किस ज़बां से हो बयां इज़्ज़ो शाने अहले बैत। मदह गोए मुस्तफ़ा है, मदह खाने अहले बैत। उनके घर में बेइजाज़त जिब्राइल आते नहीं, उनके घर में बेइजाज़त जिब्राइल आते नहीं। कदर वाले जानते हैं कदर शाने अहले बैत, कदर वाले जानते हैं कदर शाने अहले बैत। ज़र्म का मैदा बना है जलवा गाए हुस्न इश्क, ज़र्म का मैदा बना है जलवा गाए हुस्न इश्क। करबला में हो रहा है इम्तिहाने अहले बैत, करबला में हो रहा है इम्तिहाने अहले बैत। फातिमा के लाडले का आखिरी दीदार है, फातिमा के लाडले का आखिरी दीदार है। हश्र का हंगामा बरपा बेमियाने अहले बैत, हश्र का हंगामा बरपा है मयाने अहले बैत। घर लुटाना जान देना कोई तुझसे सीख ले, घर लुटाना जान देना कोई तुझसे सीख ले। जाने आलम हो फिदाए खानदाने अहले बैत, अहले
اہل بیت پاک سے گستاخیاں بے باکیاں، اہل بیت پاک سے گستاخیاں بے باکیاں، لعنت اللہ علیکم دشمنان اہل بیت، لعنت اللہ علیکم دشمنان اہل بیت، بے ادب گستاخ فرقے کو سنا دے اے حسن، بے ادب گستاخ فرقے کو سنا دے اے حسن، یوں کہا کرتے